नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ढिलियार थाणे जे हद ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ में नामालूम शरारती माण्हुनि राति जे टाइम हारी हलीम चंद भील जो 2 एकड़ ॿनी में तैयार थियल वणनि जो फसल वढी विया आहिनि, जंहिं जे ख़िलाफ़ मक़ामी माण्हुनि आबादगारनि हारून महर, उस्मान महर, हारी हलीम चंद ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन मौक़े ते हारिन हलीम चंद साफ़ इन अॻियां दाईंदे चयो त आबादगारनि हारून महर जे पासे 2.5 एकड़ वणनि जो फसल पोखियो हो, जेको राति जे टाइम नामालूम माण्हुनि कुआड़ियुनि सां वढे मुंहुं मिसकिन जो लखें रुपए जो नुक़सान करे विया आहिनि। वधीक चयो त पाड़े जे कुझु माण्हुनि सां कुझु ॾींहं अॻु मुंहिंजी कंहिं ॻाल्हि तां मुंहुं मारी थी हुई। शक आहे त हिननि जी बि इहा शरारत हुजे ऐं हिननि इहो नुक़सान कयो हुजे। हिननि इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त जांच कराए मुलविस माण्हुनि खे सोॻो करे खेसि थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़